पानी आऊं भी बकरी में सुभान अल्लाह। अम्मा हलीमा इसरार कयो न महबूबा को कंडो लगी पवंदो तोखे तकलीफ दे झंग जा जानवर मता ईज़ा दियन। हबीब करीम इसरार कयो न अम्मा मुखे इजाजत दे मां भी पंजे अद्दे सां गॾु बकरियूं चारण तो वञा। यारो अज अल्लाह जा हबीबा सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जरी मल बकरियुनि जा धनार बणजी करे झंग में आया त जेके झंग में जानवर हा शींह हा बगड़ हा गिदड़ हा जेका खुदा जे मखलूक रहंदे वे उन्हनि जी जीअं नज़र हबीब जे जमाल ते पई त उहे जानवर दिल ॾेई वेठा। सुभान अल्लाह। सॼो ॾींहुं मुंहिंजो महबूब बकरियूं चारे शाम जो घर मोटियो त अम्मा हलीमा अर्ज़ कयो सोना तू बकरी में न वींदो कर छो जो तू जॾहिं घर मां वींदो आ त मूंखे घर में सुकून न ईंदो। प्यारा तू घर में आई त मुझे घर में जन ईद आ बहार आ। अज सॼो ॾींहुं मां अलाह जे कीअं गुज़ारियो आ लिहाज़ा हथड़ा थी ॿधा पुट तू बकरी में न। ॿियो ॾींहुं थियो आ हज़रत अम्मा हलीमा जो बचड़ो बकरियों काए झंग में आयो जू में आयो आ। उहे जानवर जेके दिल ॾेई वेठा हा अॼु उहे झंग जा जानवर हज़ारो कतार रोवन पिया। बकरियूं त साॻियूं अब्दुल्ला त साॻियो आ पर असांजो दिल बर काॾे वियो आ। अॼु जानवर रोवन पिया पखीअ पखण रोवन पिया झंग जा शींहं रोवन पिया सभु जानवर मिली आया झंग जे बादशाह शेर वट। ओ शेर तू असांजो बादशाह आहे हाणे त झंग में मज़ो न पियो अचे हाणे त ॼण झंग असांजे लाइ वीरान आ खाइण पीअण विसरी वियो का ॻाल्हि सम्झ में कोन थी अचे। कल महबूब आयो हो बहानो बनाए दीदार कयोसीं हाणे ॿुधा त छा कयूं। शींहं फ़ैसिलो ॾिनो आ ॿियो त कुझु बि कोन थींदो अवां हलीमा जी धण मां धुंज बकरी चोरी करे वठो। पोइ जेकॾहिं छॾाण ईंदो त मदीने जो साईं इन बहाने महबूब जे मुखड़े जो दीदार कंदासीं महबूब जो जलवो पसंदासीं। अम्मा हलीमा जे सॼे धण में जेका भली बकरी हुई वॾे थणन वारे घणो खीर ॾियण वारे ख़ूबसूरत बकरी वे शींहं खणी विया। हज़रत अब्दुल्ला रोवंदे आयो अम्मा हलीमा खे ॻाल्हि करे ॿुधाए अम्मा अॼु असांजी भली बकरी शींहं खणी विया बेचारी ग़रीब आ अखियुनि में नीर भरे आया। मुंहिंजे रहमत वारे नबीअ जी नज़र पई अम्मा छो थी रोए पुट बकरी शींहं खणी विया मुंहिंजा महबूब बकरी मां मुर्की पया। अम्मा जे धन जो धनार मदीने जो मीर हुजे दुनिया जी का भी ताकत उन जो वार विंगो नथी करे सघे। रात इंतजार कर रुगो सिज कन्नी कढे बकरी वापस वराण मुंहिंजो कम आहे। सुभान अल्लाह। डी थियो मुझा महबूब करीम वरी झंग में वया हजरत अब्दुल्ला सां गॾिजी उन जू में वया। हबीब करीम हिकिड़े वॾी पहाड़ीअ जे मथां टकरीअ जे मथां चढ़ी करे ऐलान कयो या अब्बल हारिस ओ झंग जा जानवरो अवां खे हया कोन आई अवां खे शर्म कोन आयो आ अवां मुंहिंजे धण जी बकरी चोरी कया। सभु जानवर ॿाहिरि निकिरी आया ज़ारो कतार रोवन पिया पंहिंजी ज़ुबान में हीअं अर्ज़ करे रहिया सोना चोरी कोन कई आहे जहिड़ी बकरी आ तहिड़ी सलामत आ। ओ प्यारा पंहिंजे चंपन सां गाह भी पटे खारायो आ पानी भी प्यारियो आ अमानत आहे बकरी ॾियूं था बहानो बनायो आ त कॾहिं कॾहिं कुर्ब वारा कदम भरे ईंदा कयो ऐं दीदार कराईंदा कयो। सुभान अल्लाह। रुगो असां तव्हां न उन महबूब जे लाइ पखीअ वण टिण झंग जा जानवर भी परेशान हूंदा हा। उहो नबी
उम्मत जे मथां केॾो महिरबान आ असां तव्हां भागवार आहियो हज़रत अम्मा आयशा थी फरमाई रात जो टाइम आ अल्लाह जा हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रात जे आखिरी हिस्से में अम्मा आयशा जे हुजरे मां निकरी काॾे हलिया फजर जी अज़ान आई मुंहिंजो महबूब को न मोटियो सहाबा इंतजार में हा नमाज पढ़ी करे हैरान थी वया वञो त काॾे वञो हबीब करीम काॾे वयो आ उहे सहाबा जेके मुंहिंजे हबीब जो दीदार कंदा हा रोज़ ईद कंदा हा अॼु उन्हनि खे दीदार कोन थियो आ सिज कनी कढी आयो अबू बकर हेॾे पियो रोवे उमर हेॾे पियो रोवे उस्मान हेॾे पियो रोवे हैदर करार हेॾे पियो रोवे अल्लाह जा हबीब काॾे वया आखिरकार सोने सिद्दीक आवाज़ ॾिनो हलो त हली जबलन में गोलियूं महबूब काॾे हाणे हज़रत अबू बकर सिद्दीक रवानो थियो आ उमर साईं उस्मान हैदर करार भी गड्डा मुझे महबूब जे कढ लगा पिया वञनि हबीब करीम खे ॻोल्हींदे वया अजीब मंज़र लॻो पियो आ लाखिणे लतीफ़ जे इश्क मां आवाज़ आयो त केचां आयो काफ़िलो अॼु साथ धणी सरवाण वार वटे वागो कयां पवां हूंद पलाण पो जहड़ो पुनल पाण तहड़ी सटा साथ जी ई चार यार ॿिया सहाबा ॻोल्हींदे वया अॻियां हिकिड़ो बकरियुनि जो धनार मिलियो जबल में पहाड़नि में बकरियूं पियो चारे हज़रत सिद्दीक़ अकबर आवाज़ ॾिनो ओ धनार ओ बकरियुनि जा धनार मुंहिंजो ढोलण अरबी को तोता गुज़रंदे ॾिठो चारो बकरियुनि जो धनार परेशान थी वियो अबू बकर मां तुंहिंजे यार खे सुञाणंदो कोन आहियां मां तुंहिंजे नबी खे कॾहिं ॾिठो न आहे मूंखे कहिड़ी ख़बर त मोहम्मद अरबी केरु आहे मूंखे का ख़बर न आहे अबू बकर अॻियां वधियो आहे इहो धनार पुठियां आवाज़ पियो ॾे सिद्दीक़ ओ अबू बकर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधियो वञ अबू बकर मोटे आयो आहे कहिड़ी ॻाल्हि आहे धनार तो चवे यार हिकड़ी सोहणी सूरत वारो एडो हसीना एडो खूबसूरत आ जो ॼण जबल जी वादी नूर मां चमकी रही आ सर मुबारक सजदे में आ ज़ारो कतार रोई रहियो आ पखियन उॾामण छॾे ॾिनो आ मुंहिंजे बकरियन खाइण पीअण छॾे ॾिनो आ झंग जा जानवर रोवन पिया सजदे में हिकिड़ो शख्स पियो आ पर ज़ुबान ते हिकिड़ी दुआ आहे अल्लाहुम्मा ग़फिर ले उम्मती ऐ मुंहिंजा करीम रब्बा मुंहिंजी उम्मत जा गुनाह माफ़ फरमा सुञाणा कोन थो पर हिकिड़ी नूरानी सूरत वारो आ हसीन चेहरे वारो आ गार में सजदे में पियो आ ज़ारो कतार रोए पियो बकरियुनि खाइण छॾे ॾिनो आ पखियुनि उॾामण छॾे ॾिनो आ सभु झंग जा जानवर उते हेठि कंद करे रुअन पिया पर उन लजपाल जी ज़ुबान ते हिकिड़ी दुआ आहे मौला मुंहिंजी उम्मत जा गुनाह माफ़ सुभान अल्लाह हज़रत अबू बकर जे अखे मां ॻोढ़ा करे आया बिट जे घोट फरमायो अॼु पुण खड़ियन सजण पंहिंजा सारिया गलन तां ॻोढ़न जो वेले बूंदूं बस न कन संदे सिकस पिरियन अॼु लोक ॾिठे न लहे सोनो सिद्दीक डोड़ी आयो ॾिसे त मदीने जो ताजदार अड़ियन जो आधार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़ारो कतार मुंहिंजो हबीब सजदे में रोए पियो दुआ पियो घुरे त मुंहिंजा मौला
मुझी उम्मत जा गुनाह माफ़ फरमा। सिद्दीक़ आयो या रसूल अल्लाह अल्लाह अवां सां भलाई कंदो अवां रो न। इएं जो सैयदा ताहिरा आबिदा बीबी फातिमा ज़हरा खे ख़बर पया त अम्मा साण बेपर्दे में आई आ। ॾिसे त मदीने जो ताजदार सजदे में पियो आ ऐं ज़ारो कतार रोई रहियो आ। सैयदा अर्ज़ कयो बाबा छो थो रोई अम्मा उम्मत गुनाहगार आ। आवाज़ आयो प्यारा हाणे रू न सर सजदे मां खण वल सौफ युतीक रब्बुक फतरदा। हबीबा उम्मत जी फिक्र छॾे ॾे क़यामत दिहाड़े जियां तूं चाहींदे तुंहिंजो रब करे ॾींदई। सुभान अल्लाह। एॾो मेहरबान एॾो करीम नबी असां तव्हांखे अल्लाह पाक ॾिनो आहे। हिकु रिवायत में आयो मुंहिंजे महबूब करीम जो साहबजादो हज़रत इब्राहिम उम्मुल मोमिनीन हज़रत मारिया कप्तिया जे पेट मुबारक मां वो पुट अल्लाह पाक महबूब खे ॾिनो हो जंहिंजो नालो हो हज़रत इब्राहिम। मुंहिंजे महबूब करीम जा ॿ बचड़ा हुआ, 4 न्याणियूं हुयूं ऐं ॿई बचड़ा बचपन में वफ़ात करे विया। हज़रत इब्राहिम अञा बचपन में आ दाईअ जे घर में हुयो, उहा संभाल कंदी हुई ऐं महबूब खे इतला मिली त प्यारा तुंहिंजो बचड़ो बीमार। अल्लाह जा हबीब तशरीफ खणी आया। ॾिसन त महबूब जो साहबजादो हज़रत इब्राहिम आख़िरी वक़्त आ बचपन जो ऐं हिन दुनिया मां वञण वारो आ ऐं मुंहिंजे महबूब करीम जे ज़ुबान मां आवाज़ न आयो पर अखियुनि मुबारक मां ॻोढ़ा अल्लाह। ऐं अल्लाह जे हबीब फरमायो बचड़ा इब्राहिम तुंहिंजो दुख दिल में ॾाढो आहे पर अल्लाह जे रज़ा ते राज़ी करे रही करे ज़ुबान मां लफ़्ज़ न कढंदासीं। ऐं अल्लाह जे हबीब फरमाए त मुंहिंजे इब्राहिम जे वफ़ात खां पोइ हाउलैन कामिलैन कुरान तो फरमाए त बचड़े खे खीर पियारण जी मुद्दत 2 साल आ। हबीबन फरमायो अल्लाह पाक हूरू मुकड़ कयो जेके मुंहिंजे बचड़े खे कब्र में खीर पियारींदा। पर ॻाल्हि जेका ॿुधण वारी जॾहिं महिल हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम मुझे महबूब जे बचड़े साहबजादे जो आखिरी वक्त हुयो मुझे महबूब करीम जे अखियुनि मां ॻोढ़ा करी पिया। अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा अर्ज़ कयो मुंहिंजा महबूब औलाद औलाद हूंदो आहे यकीनन अवां खे दिल में ॾाढो दुख थियो आहे अवां जो बचड़ो आहे। ओ प्यारा महबूब अल्लाह पाक हर नबीअ खे हिकिड़ी दुआ ॾिनी आहे उहा जॾहिं बि दुआ घुरंदो रब क़बूल कंदो। अवां उहा दुआ अॼु छो नथा घुरो तरफ़ जे बचड़े खे वॾी उम्र ता फरमाए ख़िज़री उम्र ता फरमाए। ओ सुन्नी जवाब ॿुधण जहिड़ो आहे मुंहिंजे महबूब करीम फरमायो मुंहिंजी राणी आशा हा हा अल्लाह पाक हर नबीअ खे हिकिड़ी दुआ ॾिनी आहे ऐं उहा दुआ मां मुहम्मद अॼु नथो घुरां उहा क़यामत जे लाइ उम्मत लाइ बचाए रखी आहे। सुभान अल्लाह। केॾो महिरबान नबी आहे। उहा दुआ पंहिंजे बचड़े जे लाइ न पियो घुरां आशा उहा दुआ मां मुस्तफ़ा पंहिंजे गुनाहगार उम्मत लाइ क़यामत लाइ बचाए। कुर्बान वञा मुंहिंजे महबूब करीम जे अज़मत जे मथां शान जे मथां यारो अहिड़ो नबी मिलियो आहे सभु नबी शान वारा सभु नबी मान वारा पर भिटाई तो फरमाए त जखरे जहिड़ो जवान नबी त सभु भला शान वारा पर महबूब जहिड़ो जग में न आयो न ईंदो। फरमाए तो जखरे जहिड़ो जवान ऐं ॾिसां कोन ॾह में मोहर मिड़नी मुरसले पर सरस संदस शान पकान का पको सही ने ओ अदना यो मुयसर थियस मकाम पोइ ये आगे जा एहसान जे हादी मिलायम हेड़ो। नबी पाक जो ॾाॾो हज़रत सैयदना अब्दुल मुत्तलिब रज़ियल्लाहु तआला अन्हु तो फरमाए त जंहिं टाइम ते मुंहिंजा हबीब दुनिया में आया
यारो कुर्बान वञा असां तव्हां अहले सुन्नत वारा मुंहिंजे हबीब करीम जे दुरूद पढ़ण वारा त हूअ बि मुंहिंजे महबूब जो शान मल्हाईंदा आहियूं ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे हबीब करीम हिन काइनात में कदम रखियो त सारे जग जहान में मुस्तफ़ा जे अचण जा तराना सुभान अल्लाह चमन पासे बुध में चुण भण चमन पासे बुध में चुण भण त अरबे जाम आयो आ पसी सूरत मोहम्मद जी अज गुलन खणी घोड़ लायो आ साचो सुभान अल्लाह चमन पासे बुध में चुण भण चमन पासे बुध में चुण भण त अरबे जाम आयो आ पसी सूरत मोहम्मद जी अज गुलन खणी घोड़ लायो आ हजरत सैयदना अब्दुल मुत्तलिब पंहिंजे पाक बचड़े जनाबे मुहम्मदुर रसूलुल्लाह जो नालो रखियो नामे नामी इसमे गिरामी मुहम्मद सब चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾाढी प्यारी ॻाल्हि आहे तवज्जो ॾे त ॿुधायां मुंहिंजे महबूब जे ॾाॾे नालो रखियो महबूबन जो जनाबे मुहम्मद चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुबुह पाड़े वारा आया वॾा वॾा कुरैश आया ओ अब्दुल मुत्तलिब जी दे ख़बर नओं नालो आहे कॾहिं ॿुधो ई न आहे तुंहिंजे खानदान में गुज़रियो न आहे दुनिया जो दस्तूर आहे दुनिया जो रवाज आहे दुनिया जी रीत आहे माण्हू पंहिंजे वॾड़नि जो नालो रखंदो आहे ही नओं नालो आहे अजीब नालो आहे तोखे कंहिं ॿुधायो आहे मुंहिंजे महबूब करीम जे ॾाढे जवाब ॾिनो आहे ओ मके वारो जॾहिं महिल ही बचड़ो हिन जे चेहरे ते मुंहिंजी नज़र पई हिन जे चेहरे मां ईअं नूर जो लाटो पे निकितो ऐं मुंहिंजे कननि में आवाज़ आयो ऐं अब्दुल मुत्तलिब ही आम ॿार न आहे काइनात जो सरदार आहे काइनात जे ज़ुबान ते हिन ॿार जी तारीफ़ हूंदी उन जे करे मां हिन जो नालो रखियो आहे मुहम्मद सुभान अल्लाह ऐं लफ़्ज़ मोहम्मद जी माना है जंहिंजी बार बार तारीफ़ कई जंहिंजी बार बार हिकिड़ो सेकंड हिकिड़ो मिंट भी काइनात में अहिड़ो न गुज़रियो आहे न गुज़रंदो जो मुस्तफ़ा जी तारीफ़ न थींदी सुभान अल्लाह एतिरे क़दुरु उलमा मौजूद आहिनि ओ क़यामत ते ॾियारे जिते नफ़्सा नफ़्सी जो आलम हूंदो जिते अल्लाह जो जिक्र करण वारो केर भी न हूंदो कुल्लु मन अलैहा फान सब जग जहान खत्म थी वेंदा पर महबूब जी तारीफ़ हूंदी छो त महबूब जी तारीफ़ करण वारो खुदा पाण हजरत अब्दुल मुत्तलिब तो फरमाया मां इन जे करे नालो न जो रखियो आहे जनाब मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं नामे मोहम्मद जी माना जंहिंजे बार बार तारीफ़ कई वञे तवज्जो ॾियो यारो ॾाढी प्यारी ॻाल्हि आहे अॼु असां ई तव्हां निमाणे वारनि जी ज़ुबान ते नबी जी तारीफ़ आहे हाफ़िज़ रमज़ान में तरावीह पियो पढ़े क़ुरान पियो पढ़े क़ुरान में नबी जी तारीफ़ नमाज़ में नबीअ जे मथां दुरूद आहे जाॾे न्यार ज़बूर में तौरेत में इंजील में नबीअ जी तारीफ़ आहे वणनि जे आवाज़ में नबी जी तारीफ़ गुलनि जे ख़ुशबू में नबी जी तारीफ़ चंड जे चंडाण में नबी जी तारीफ़ सिज जे रोशनी में नबी जी तारीफ़ बादल जे गजगोड़ में नबी जी तारीफ़ दरियाह जे जोलानी में नबी जी तारीफ़ पखियुनि जे चुंबट में नबी जी तारीफ़ अरे सॼी काइनात जे ज़ुबान ते मुस्तफ़ा जी तारीफ़ पर ख़ुद खुदा जे कुदरती ज़ुबान जे मथां भी मुस्तफ़ा जी तारीफ़ आहे कायनात जी जुबान ते त मुस्तफ़ा जी तारीफ़ पर खुद खालिक कायनात जे पाक कुदरती जुबान जे मथे भी मुस्तफ़ा जी तारीफ़ वाह मुझा महबूब तुझे तारीफ़ जे मथा कुर्बान वञा तारीफ़ उन जी कबी आ जंहिंमें ऐब न हुजे तारीफ़ उन जी कबी आ जंहिंमें ॻाल्हायो ऐब न हुजे
आऊं चवां यार फुला माण्हू ॾाढो अमीर आ सभु कुझु आ पर पक्को आ बखील आ त इहा तारीफ़ न थी यार फुला माण्हू हसीना ख़ूबसूरत आ पर हिकिड़ी अख हुन जी काणी आ त इहो ऐब निकितो माना तारीफ़ न थी तारीफ़ चइबो ई उनखे आ जंहिंमें ऐब न हुजे ऐं मुस्तफ़ा करीम जी तारीफ़ हली रही आहे हलंदी रहंदी छो त मोहम्मद जी उहा ज़ात आहे जंहिंमें रब ऐब रखियो सुभान अल्लाह ऐब खां मुस्तफ़ा जी ज़ात पाक आहे ईअं चओ त ख़ुदा बि अकेलो आहे खुदाईअ में अल्लाह जो ख़ुदा हुअण में को शरीक न आहे मुस्तफ़ा जो मुस्तफ़ा हुअण में को शरीक न आहे सानी रब जो बि न आहे त सायो मुस्तफ़ा जो यकता रब कायनात में पंहिंजे महबूब खे भी यकता बनायो प्यारा मां खुदा हुअण में अकेलो आहियां तू मुस्तफ़ा हुअण में अकेलो आ मुंहिंजो भी को सानी न आहे न ॿियो को खुदा आहे न कायनात में ॿियो को मुहम्मद आ मुंहिंजो भी को शरीक न आहे मुंहिंजो को सानी न आहे मुस्तफ़ा तुंहिंजो सायो न आहे छो त असां तव्हां हलंदा आहियूं असांजो सायो आ पाछो आ अल्लाह खे गवारा न आहे मुंहिंजे हबीब जो पाछो हुजे उन जे मथां कंहिंजो कदम अचे अल्लाह पाक महबूब करीम जी ज़ात खे बे ऐब पैदा हर कंहिंजे मर्ज़ी आहे असांजो अक़ीदो आहे असांजो नबी बे ऐब आहे उन्हनि जी मर्ज़ी आहे शायद उन्हनि जो को ॿियो नबी हूंदो जंहिंमें ऐब हुजे जेको चवे थो नबीअ खे दीवार जे पुठियां जी ख़बर न आहे जेको चवे थो मरी करे मिटी बणिजी वियो आहे हर कंहिंजी मर्ज़ी आहे पर असांजो ईमान आहे त असांजो लजपाल मुस्तफ़ा बे ऐब आहे हिन काइनात जे अंदरि अल्लाह ताला हबीब जहिड़ो न पैदा कयो आहे न क़यामत ताईं पैदा थींदो सुभान अल्लाह असां तव्हां त छा खुद कुरान गवाह है अचो अल्लाह जे बारगाह में अर्ज़